मुतासिर वाक़िया कंदासीं। सिंध जे स्पोर्ट्स खाते पारां थरपारकर में मुनक़िद करायल 3 ॾींहं जो स्पोर्ट्स मेलो ऐं थर मैराथन रेस शुरू थी वई आहे। सूबाई सलाहकार अरबाब लतफुल्ला मीर नादिर मक्सी इफ्तिताह करे छॾियो। इफ्तिताही तक़रीब में हज़ारे शहरियुनि शिरकत कई। थर जी रैली में 4 औरत ड्राइवर बि हिसो वठी रहियूं आहिनि। 100 गाॾियुनि जो क्वालिफायर राउंड थियो। रैली में मीर नादिर मक्सी, सूबाई वज़ीर मुकेश चावला, सुल्तान ऐं ॿिया हिसो वठंदड़ शामिल आहिनि। स्पोर्ट्स मेले में गाॾियुनि जी रेस सां गॾु उठनि ऐं घोड़नि जी डोड़, मलाखड़ो ऐं महफ़िल मौसीक़ी पिणु रखियलु आहे। सूबाई सलाहकार अरबाब लतफुल्ला चयो त थर में जीप रैली ऐं स्पोर्ट्स मेलो कराइण सां ॿाहिरि जा सिरकार ईंदा त थर में मौशियत मज़बूत थींदी। तफ़सील कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर इम्तियाज़ ताराणी खां। जी इम्तियाज़, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, थरपारकर में सिंध स्पोर्ट्स डिपार्टमेंट की तरफ से 3 ॾींहंनि जो स्पोर्ट्स फेस्टिवल डेजर्ट चैलेंज 2022 शुरू थी चुको है। उनजो इफ्तिताह सूबाई सलाहकार स्पोर्ट्स अरबाब लतफुल्ला ऐं मीर नादिर मक्सी कयो आहे। अॼु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे उनजो क्वालिफाइड राउंड जेको आहे उनजी शुरूआत थी चुकी आहे, जंहिंमें लॻभॻि 100 जेके रेसर्स आहिनि वो हिसो वठी रहिया आहिनि। इन्हनि में तव्हांखे ॼाण ॾींदो हलां त मीर नादिर खान मक्सी, साबिक़ चीफ मिनिस्टर बलूचिस्तान जाम कमाल खान ऐलानी, सूबाई वज़ीर मुकेश चावला, उनखां अलावा जेके साहबजादा सुल्तान ऐं जेके 4 जेके औरतूं आहिनि, कृष्णा पटेल, बीना पटेल, निदा वास्ती, महाम सियाल, उनखां अलावा मुल्क जा जेके नामवर जेके रेसर आहिनि उहे हींअर जेको आहे थरपारकर जे डेजर्ट में जेको आहे हिन चैलेंज में गाड़ियूं दौड़ाए रहिया आहिनि। हींअर जेको आहे क्वालिफाइड राउंड जेको हूंदड़ आहे। क्वालिफाइड राउंड खां पोइ जेको आहे जेके मैदान ते गाॾियूं हूंदियूं सुभाणे थरपारकर जे वारासी भितिन ते जेको आहे 2022 जेको चैलेंज आहे डेजर्ट आहे उनमें सुबुह सवेर जेको आहे शुरू थींदो। उनमें अव्हांखे ध्यानु ॾींदो आहे त थरपारकर में जेके आहिनि मुल्क जा मशहूर जेके रेसर पहुतल आहिनि। उनखां अलावा जेके आहिनि सिंध तोड़े मुल्क जे ॿियनि सूबनि जे कुंड कोच मां जेके आया जेको थरपारकर जे भितिन ते जेको आहे सीमा खोड़े उते डेजर्ट रैली लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि। महिरबानी इम्तियाज़ तफ़सील जे लाइ।